अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद दोस्तों। ही मंज़र तव्हांखे ॾेखारींदो हलां त हीअं पियो लॻे एथोपिया, सूडान, नाइजेरिया जा मंज़र हुजनि। ही जेको सो ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे जेको सो तालके दौर जो हिकिड़ो क़दीमी ॻोठु आहे ऐं यूसी शेरली शाह जो ॻोठु आहे लयारी, जिते जेको सो घटि में घटि 25 खां 30,000 आबादी जो ही शहरु आहे। ऐं हीउ वॾे में वॾो वाउंड बैक रखंदड़ यूसी जो ई ॻोठु आहे। पर हिन ॻोठ जी तव्हां हालति ॾिसो त हितां रोड रस्ता मुकमल जेके से तबाह लॻा पिया आहिनि ऐं हिन ॻोठ खे का बि सहूलियत मौजूदु न आहे। उनखां अलावा ही फ़ारसी जो ॻोठु आहे, जेके ॿई ही बि क़दीमी ॻोठु आहे ऐं हिन जो बि वॾो वाउंड बैग आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त हितां जी तरक़ी तव्हां ॾिसी सघो था त केॾी न तरक़ी थियल आहे पीपल्स पार्टी जे दौर में। हिते जा जेके माण्हू आहिनि, हितां जा जेके रहवासी आहिनि, उहे ॿुधाइनि था त हिननि सां वॾो जेको सो अलमियो इहो आहे त बरसातूं पवण खां पोइ हिननि जो ॻोठु मुकमल पाणी हेठि हूंदो आहे ऐं सिमनालनि जी ही घाटी न हुजण जे करे ईंदड़ बरसातुनि में बि हिननि खे वॾो नुक़सानु झेलणो पवंदो। उनजे हवाले सां अॼु यूसी चेयरमैन सां गुफ़्तगू कयूं था उनजी ज़बानी। अच्छा साईं, जेको यूनियन काउंसिल जे हवाले सां तव्हां यूनियन काउंसिल जा चेयरमैन आहियो ऐं यूसी जी बजट त हिकिड़ी महदूद आहे जेको उन मां त माण्हू पूरी नथो करे सघे, पर उन हवाले सां तव्हां लोकल हवाले सां या पंहिंजे तरफ़ सां कहिड़ा कहिड़ा तरक़ियत कंदा आहियो? तरक़ियाती कम त हाणे जेको असांजो हाल आहे, ग़रीबनि खे प्लेटूं ॾिनियूं अथऊं, नलका ॾिना अथऊं, इहे माना मच्छरदानियूं, माल सर्वे कराए माल जा दवा बवा, इहा सभु जेको असांजो हाल आहे उहो सभु कुझु कयो अथऊं। बाक़ी हाणे मथां का ॻाल्हि कान्हे जो असां में का ताक़त अचे। बाक़ी हाणे मथियां चवनि था त को ॿनी विकिरो करे हलायो, छो त असां हाणे नथा करे सघूं। ऐं असां ॿियो किथे सिम नालो आहे असां वटि, जेको लयारी खां हितां अचे थो, उन असांखे मींहनि में ॿोड़े छॾियो। असां दाहूं करे 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 थकिजी वियासीं। लेकिन असां मां पंहिंजी यूसी मां 8 लख रुपया खणी इहो उनजी खाती कराई। माना हिननि पंहिंजो छा चवंदा सिमनालनि जी माना उन्हनि जी खाती कराए कुझु, पर वरी बि ॿुधी वियासीं, पर वरी पोइ कुझु बचा ईंदड़ बरसातुनि जे लाइ का हिकमत अमली तव्हां जोड़ी आहे? हिकमत अमली इहे ई जोड़ी अथऊं त हींअर असां जेको आहे असां वटि असां ॾेई वठी छॾियो आहे। ऐं मां जेॾी महिल प्लेटूं 424 प्लेटूं आहे, सभु उहा मूं वटि साईं के सालनि खां इहो अकबर जमानी बि इहो सभु माना मोज़िज़ हुआ। हुननि जा वात पटिजी विया, पर 424 प्लेट इन ते ई मां मूंखां पुछियो कि पैसा, मां चयो पैसा 2-3 महीना वरी हुननि खां कर्ज़ु खणो था, पर अवाम खे राज़ी करे हाणे हर रोज़ तव्हांखे मां दावतूं कोन ॾींदुसि। सो मां चयो 2-3 महीना उहो असां कर्ज़ु खणी ॾे अवाम में विरहायूं पिया। ऐं ग़रीब गुरबो जेको अहिड़ो आयो, प्लेटनि खां पोइ ॾिसूं था हे ग़रीब आराम जेब मां वरी 5,000 ॾेई छॾियासीं। बाबा हे वञी तूं नंढो आहे, बाबा हे वञी तूं हे शइ पंहिंजी जेब मां इन जो गवाह आहे। अच्छा, यूसी शेरली शाह जेका आहे बरसातुनि में तक़रीबन घणी मुतासिर थी वई आहे, छो त हिन जा जेके ॻोठ आहिनि, जीअं लयारी थी वियो या फारसी जो ॻोठ थी वियो, इहे हेठां जे सिट ते आहिनि, या उन में जेके आम जेके ॿिया बि घर आहिनि मुतासिर थींदा आहिनि। त उन हवाले सां तव्हां ज़िले हुकूमत थी वई या MPS MNS वग़ैरह थी विया, उन्हनि सां को राब्तो या को अहिड़े हिसाब सां फंडिंग वग़ैरह जे हवाले सां का ॻाल्हि ॿोल थी आहे? ॿियो हींअर पाणी जो मसइलो, उहो बि शुक्र अलहमदिल्ला हींअर स्कीम आई आहे, उहो कमु हले पियो। बाक़ी चेयरमैन जो असांजा हिते काउंसलर हज़रात आहिनि, उहे वीचारा चेयरमैन आहिनि, उन्हनि जो त अलाए छा मसइलो आहे, एक्टिव न आहिनि। मतिलबु हिते को इलाइक़े में या कंहिं माण्हुनि में उनमें असांखे नज़र कोन था अचनि, को कंहिंजी मोती फोती ते उहे शयूं उन्हनि खे करणु खपनि, सुठी ॻाल्हि आहे।
बाक़ी हर माण्हू खे ॿुधाए ॻाल्हि माण्हू कुझु नथो करे सघे पर कोशिशि कजे। बहरहाल चेयरमैन खां कुझु माण्हू हिते मुतमिन न आहिनि। चेयरमैन ॿिनी असांजा डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर आहे त उन्हनि जे बि बस में जेका शइ आहे उन हिसाब सां उहे हलनि था पर माण्हुनि जे हिसाब सां उहे हिते अचिणो। अच्छा, असांजी चेयरमैन सां ॻाल्हि कोन थी आहे त चेयरमैन चयो त मां 425 प्लेट सोलर प्लेटूं वग़ैरह विरायूं त उन हवाले सां त सुठी ॻाल्हि आहे त उन्हनि बि हिकिड़ो कमु कयो आहे। 400 450 जेके प्लेट आहिनि उहो UC जी बजट खां मथे आहिनि ऐं उन खां अलावा ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन ॻोठ मां कुझु माण्हुनि खे मिलियूं हूंदियूं ऐं उन खां अलावा जेको फिल्टर तव्हां वटि लॻे पियो पाणी जे हवाले सां त उहो UC जे हवाले सां आहे या डिस्ट्रिक्ट काउंसिल जे हवाले सां? वैसे ही पब्लिक हेल्थ वारा पब्लिक हेल्थ वारा अॻिमें सर्वे कई ऐं असां गद्दी वारनि घुरायो हुते पोइ उन्हनि जी महिरबानी आहे। प्लेटूं बि हिते को काउंसलर आहे असांजो मखसूस सीट ते बि आहे सोलंकी हिकु लेडीस आहे तो ॻोठ में त असांखे जेको माण्हू मिले थो उन इहा ॻाल्हि कोन ॿुधाए थो असांखे मिली आहे उहो स्पेशली मतिलबु मेंबर जे हिसाब सां हिते असां पीपल्स पार्टी खे मतिलबु लीड कयूं था। मूंखे बि हिन दफ़े उन्हनि कंहिं प्रोग्राम में इनवाइट कोन कयो आहे अञा ताईं। अच्छा, तव्हां UC जे हवाले सां तव्हां रहिया आहियो यूनियन काउंसिल जे हवाले सां डिस्ट्रिक्ट ते तव्हांजी तजवीज़ कहिड़ी हूंदी UC वारनि जे लाइ ओवरऑल या ईंदड़ बरसातुनि खां बचण जे लाइ? बरसातुनि खां वधीक हिन दफ़े इलाइक़े जो एॾियूं बारिशूं कोन्हनि पर असांजे ख़ासि तौर ते ॿिनि टिनि दहनि खे सभ खां मस्ट इहो सिम नालो आहे। ठीकु आहे, बाक़ी घरनि जा बि कुझु जेको आहे तो सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां इलाही सारा घर ठहिया आहिनि इहा सुठी ख़ुशाइन ॻाल्हि आहे। बाक़ी सिम नालो जेको आहे ओवरऑल इहो तव्हां वेंदो तक़रीबन 4-5 दहनि खे हेठि करे थो। अगरि इहो जो मुकमल थी वञे त असांजो तक़रीबन ईअं सम्झो त 80% असांजो मसइलो हल थी वेंदो। मतिलबु तव्हांजो बुनियादी जेको मसइलो आहे उहो आहे पाणी निकासी तो उहो सिम नालो जेको आहे अॻियां बंदि पियो आहे। 3-4 दहनि खे जेको आहे न हिते तक़रीबन 3-4 दहनि जो ई प्यालो आहे इन खे को निकाल कोन्हे। बाक़ी ॿियो पासे खां बरसातुनि में मुतासिर थियो आहे ऐं असां UC जे हवाले सां हिकिड़ी सर्वे शुरू कई आहे। उन सर्वे जे मुताबिक़ जेको शेरली शाह जो नंबर आहे त उन हवाले सां तव्हांजे शेरली शाह में बुनियादी जेके मसइला आहिनि तव्हांजे ॻोठ जा उहे कहिड़ा आहिनि उहे कीअं हल थियणु खपनि? वॾी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजो तमामु बहितरीनु क़दम सारा जो अमल आहे जेको तव्हां हीउ सिलसिलो शुरू कयो आहे। मुख़्तलिफ़ विषयनि में वञी तव्हां उते जे माण्हुनि खां आवाम खां वोटरनि खां ॾुख तसूर पुछो था तरक़ी कमनि जे हवाले सां या मुख़्तलिफ़ शयुनि जे हवाले सां। त मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त असां UC शेरली शाह में रहूं था। असांजो ॻोठ तालुके दौड़ जो मसइलो वॾे में वॾो ॻोठ आहे यूनियन काउंसिल शेरली शाह में ॻोठ ॾियारी। सो 2022 जी जेको बरसातूं आयूं उन में वॾी तबाही हिते आई। हिन सॼी पसगरदाई में छा पर पूरे सिंध में हुई तबाही पर असां वटि वॾी तबाही आई। सॼो ॻोठ ॿुॾी वियो मुकमल। सिम नालो असांजे पासे में आहे उनजी खाटी कोन थी इन जे करे असांजो सॼो ॻोठ ॿुॾी वियो। हाणे बि ॾाढी असां कोशिशि कई आहे त असांजे सिम नाले जी खाटी थिए अञा ताईं खाटी कोन थी आहे। हाणे जेकर वक़्त सां खाटी कोन थींदी त पोइ को फ़ाइदो कोन्हे। बारिशूं वधीक ॿुधाइनि पिया सो अलाह पाक रहम कंदो। ऐं MNA साहिब खे गुज़ारिश आहे MPA साहिब खे ॿ टे दफ़ा चयो अथऊं ज़िले सदर साहिब खे असांजे सालिम साहिब खे गुज़ारिश आहे त असांखे महिरबानी करे सिम नाले जी खाटी कराए ॾिनो ॾिनी वञे त जीअं असांजो ॻोठ या पसगरदाई इन बारिशुनि जे मुसीबत खां बची सघनि। सो बाक़ी तरक़ी कमनि जे हवाले सां MNA साहिब MPA साहिब खे खोड़ दफ़ा गुज़ारिश कई आहे। असांजो ॻोठ तमामु वॾो आहे ऐं मेन रोड जे मथां आहे। हिते डिस्पेंसरी हुई अॻु में ज़िले काउंसिल जी नवाबशाह ज़िले काउंसिल शेरगंज डिस्पेंसरी ठहियलु हुई उहा ख़तमु थी विया। ज़बून हालत बिल्डिंग हुई उहा किरी पई हुई सामान ई माण्हू खणी हलिया विया। हाणे प्लाट ख़ाली पियो आहे ऐं महिरबानी करे वॾी आबादी आहे सॼे इलाइक़े जी हिते पसगरदाई जी। असांखे बेसिक हेल्थ यूनिट ॾिनो वञे असांजी सख़्तु ज़रूरत इहा आहे। सॼे इलाइक़े जी हिते सुख थी वेंदो सभिनी जी सहूलियत आहे। ऐं असांजो हिते बॉइज़ प्राइमरी ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल आहिनि पर असांखे हिते महिरबानी करे आबादी जे हिसाब सां सॼी पसगरदाई खे असांखे वधि में वधि ज़रूरत आहे हाई स्कूल जी या मिडल स्कूल एलिमेंट्री। हिन जी बिल्डिंग बि एलिमेंट्री मिडल जी ठही पई आहे। असां ॾाढी कोशिशि कई आहे पर उनजी SNE अञा कोन थी आहे। महिरबानी करे असांखे असांजी सिंध गवर्नमेंट खां अपील आहे MNA MPA असांजो ज़िले सदर साहिबु असांजो ज़िले जो चेयरमैन आहे चौधरी अकबर जमाली जेको सभिनी ते महिरबानी रहियो आहे जेको हिनखे बि खोड़ दफ़ा चयोसीं पर असांखे को बि हिते तरक़ियाती कमु खातो कोन थियो आहे। ॻोठ में ॾाढो बुरो हाल आहे। ड्रेनेज सिस्टम जो वॾो ॻोठ आहे शहर वांगुरु ठहियलु आहे। हिते रोड रस्ता जेके आहिनि सभु ख़राबु ऐं कचा आहिनि। ॾाढी बरसाति में तकलीफ़ थिए थी। हिते पेवर ब्लॉक CC या मेटलिंग रोड ठही वञे
ऐं ॻोठ जे पासे में तमामु वॾो ढोरो आहे हिते ओलह पासे खां, जिते अची सॼे ॿिनि टिनि जून खां सम्झो पाणी हिते जमा थींदो आहे बरसातुनि में। इन जे करे असां बंदि जे लाइ ॾाढी कोशिशि कई, छा चए अॻे ख़बर जो चयोसीं खोड़ दफ़ा असांखे बंदि ॾियारियो वञे या असांखे रोड ठाहिराए ॾियो ओलह पासे खां जेको परते ॻोठ खां क्रॉस थी हलियो वञे ॿी आबादीअ ॾे, त असांजे हिते ॻोठ खे बंदि बि अची वेंदो, उहो बि असांजो कमु कोन्ह थियो। खोड़ सारा मसइला आहिनि जेके हल कोन्ह था थियनि। हिन पासे जो चेयरमैन असांजो दोस्त आहे फ़क़ीर लियाक़त अली ज़रदारी, उन खे बि पैसा मिलनि था, 10 लाख रुपया महीनो अचनि था यूसी जे तरक़ियाती कमनि जे लाइ या यूसी में का शइ विरहाइण जे लाइ, पर ख़ातिर ख़्वाह उतां बि असांखे अञा कोन जेको आहे सो उमेदु आहे। महिरबानी करे फ़क़ीर साहिब खे गुज़ारिश आहे, वटि में असांजो भाउ आहे, पार्टी जो चेयरमैन आहे, त कुझु सार संभाल वठे ऐं जेके थोरो बजट आहे उन हिसाब सां जेका सपोर्ट थी सघे माण्हुनि जी घटि में घटि हर महीने कयो, जेको तव्हांजे वस में आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां वटि आया आहियो, तव्हां असांजा ख़्यालात ॿुधा अॻिते पहुचाइजो, तव्हांजी महिरबानी साहिबु।